हिते मांखे ॿुधायूं त पीपी अॻवान रज़ा रब्बानी चयो आहे त हिन महिल ताईं जेके बि निजकारियूं कई वयूं आहिनि पहिरियां उन्हनि जो जवाबु ॾिनो वञे। इदारा अवामी मिल्कियत आहिनि। निजकारीअ बाबति जाली पॉलिसी ठाही वई। रज़ा रब्बानी जो चवणु आहे नाणे वारो वज़ीर चवे थो त स्पेशल SOP जहिड़ी का बि शइ न आहे। छा सुभाणे कामरा ऐं वाह फैक्ट्री जे बि निजकारी कंदा? रज़ा रब्बानी जो इहो चवणु आहे। अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। पीपल्स पार्टी अॻवान रज़ा रब्बानी चयो आहे त हिन महिल ताईं जेके बि निजकारियूं कयूं वियूं आहिनि पहिरियां उन्हनि जो जवाबु ॾिनो वञे। इदारा अवामी मिल्कियत आहिनि। निजकारी बाबति जाली पॉलिसी ठाही वई आहे। रज़ा रब्बानी जो इहो चवणु आहे। पीपी अॻवान रज़ा रब्बानी चयो आहे त हिन महिल ताईं जेके बि निजकारियूं कई वयूं आहिनि पहिरियां उन्हनि जो जवाबु ॾिनो वञे। इदारा अवामी मिल्कियत आहिनि। निजकारीअ बाबति जाली पॉलिसी ठाही वई। तफ़सील मालूम कंदासीं। असां सां लाइन ते मौजूदु आहे आवाज़ न्यूज़ रिपोर्टर शहज़ाद जलवाणी। जी शहज़ाद। बिल्कुल कराची प्रेस क्लब में पीपल्स यूनिटी ऑफ PIA एम्प्लॉइज पारां प्रेस कॉन्फ्रेंस कई वई जंहिंमें PIA एम्प्लॉइज जो पीपल्स यूनिटी ऑफ PIA एम्प्लॉइज जो सदर भी शरीक हुयो। रज़ा रब्बानी प्रेस कॉन्फ्रेंस में खिताब कंदे ॻाल्हाईंदे चयो त हिन वक़्त ताईं जेके बि निजकारियूं कयूं वियूं आहिनि पहिरीं उन्हनि जो जवाबु ॾिनो वञे। ही इदारा अवाम जी मिल्कियत आहिनि। निजकारी बाबति जाली पॉलिसी ठाही वई। फाइनेंस मिनिस्ट्री पारां वधीक रज़ा रब्बानी जो इहो चवणु हुयो त वज़ीर ख़ज़ाना चवे थो त एसेंशियल SOEs जहिड़ी का बि शइ न आहे। त उन ते रज़ा रब्बानी अॻूणे सेनेटर रज़ा रब्बानी जो चवणु हुयो त छा सुभाणे कामरा ऐं वाह फैक्ट्री खे बि निजकारी करे छॾींदा। वज़ीर ख़ज़ाना प्रेस कॉन्फ्रेंस में चयो त सभिनी SOEs खे प्राइवेट सेक्टर हवाले कयो वञे। ऐं तंहिं ते रज़ा रब्बानी प्रेस कॉन्फ्रेंस में चयो त सवाल इहो आहे त हू कीअं बिना कानून साज़ी जे प्राइवेट सेक्टर हवाले कीअं कयो वेंदो। उन मां साबित थिए थो त हीअ हुकूमत कानून नाइज़ करणु ऐं पंहिंजे माण्हुनि खे नवाज़णु चाहे थी। उन करे PIA जी निजकारी करणु चाहे थी। ईअं लॻी रहियो आहे त IMF सां निजकारी जी पॉलिसी ठाही वई आहे। उहा सिर्फ़ु मंज़र आम ते आंदी वई आहे। ऐं वधीक अॻूणे सेनेटर रज़ा रब्बानी ऐं पीपल्स पार्टी अॻवान जो चवणु हुयो त जंगूं मुसलत कयूं वियूं त PIA जो उनमें किरदारु रहियो आहे ऐं PIA जंगनि में वॾी मदद कई आहे। ऐं उनखां अलावा जेकॾहिं PIA जी निजकारी कई वई त उनखां सिक्योरिटी जो पिणु मसइलो थींदो। इहो बि सुवाल आहे त PIA जे असासनि बाबति कहिड़ी रीत तयन कयो वियो। मुल्क खां ॿाहिरि जेके असां PIA जा असास आहिनि उन्हनि बाबति सवाल आहे त उन्हनि जो कीअं हिसाब किताब थींदो। इहो बि सवाल आहे त PIA जे मुलाज़िमनि सां कहिड़ो वर्ताव कयो वेंदो जेकॾहिं निजकारी कई वई। वधीक रज़ा रब्बानी अॻूणे सेनेटर जो चवणु हुयो त PIA जा रिटायर मुलाज़िम जेके पेंशन खणी रहिया आहिनि निजकारी खां पोइ उन्हनि सां कहिड़ो सलूक थींदो। इन्हनि अहम सवालनि जा जवाब न हुकूमत वफ़ाक़ी हुकूमत बि कोन ॾिना आहिनि ऐं प्राइवेटाइज़ेशन वारनि बि असांखे इन्हनि जा जवाब न ॾिना आहिनि। असां निजकारी ख़िलाफ़ आहियूं। असां सम्झूं था त असांखे कॾहिं बि निजकारी सां फ़ाइदो न रसियो आहे। अॻूणे सेनेटर रज़ा रब्बानी ऐं पीपल्स पार्टी अॻवान जो चवणु हुयो त जिन कंपनियुनि खे प्राइवेट कयो वियो आहे बंदि थी वियूं आहिनि। KESC खे प्राइवेट करे KE कयो वियो आहे। आप ॾेखारिया विया त लोड शेडिंग ख़तमु थींदी आहे, सरमाएकारी थींदी त न हुन सां सरमाएकारी थी आहे न ई लोड शेडिंग ख़तमु थी आहे। पर KESC जे मुलाज़िमनि खे कढियो वियो ऐं उन्हनि ख़िलाफ़ केस कया विया आहिनि। रज़ा रब्बानी जो वधीक प्रेस कॉन्फ्रेंस में चवणु हुयो त इहे वाज़े मिसाल आहिनि कराची जे शहर लाइ ऐं मुल्क जे लाइ त निजकारी खां कॾहिं बि असांजे मुल्क खे ऐं आवाम खे फ़ाइदो न थियो आहे। उन सां नुक़सान ई रसियो आहे। वधीक रज़ा रब्बानी सेनेटर जो अॻूणे सेनेटर जो इहो चवणु हुयो त असां वटि मुकमल प्लान आहे त कीअं PIA खे असां मज़बूत करे सघूं था ऐं कीअं हिन इदारे खे हलाए सघूं था। इन जी निजकारी ख़िलाफ़ असांजी महिरबानी शहज़ाद अपडेट करण लाइ।